पैगाम न्यूज़ भलीकार ख़बर शामिल कंदासीं पको में ज़ुल्फ़िकार अली बलोची रिपोर्ट मूजिब पको में वधंदड़ महांगाई ऐं तेल जूं क़ीमतूं वधण ते जमायत इस्लामी कारकुननि जी रैली ऐं मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां मज़हबी जमायत जे अॻुवान मोहम्मद सलेमान खोखर इतबार अली जी अॻुवाणीअ में कारकुननि गोगारो खां रैली कढी 3 किलोमीटर पैदल प्रेस क्लब अॻियां पहुता, जिते इत्तेहादी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त इत्तेहादी शहबाज़ शरीफ़ सरकार 2 महीननि अंदर ई नाकाम वई आहे। मुसलसल महांगाई 1 महीने में 3 भेरा पेट्रोल जा अघ वधाए ग़रीब अवाम खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो वियो आहे। मुल्की मौशियत तबाह थी वई है, अवाम के को भी रिलीफ ना आहे मिली। अड़ी हथ ठोके हुकूमत खिलाफ़ अवाम रोडन ते निकिरंदो। उन्हनि वधीक चयो त पेट्रोल जा अघ वधाइण सां हिकदम खाइण पीअण जी शयुनि जा अघ चोड़ चढ़ी विया आहिनि। मिसकिन पूरे ते मज़दूर तबिको महांगाई में पीसजी रहियो आहे। वेतर पेट्रोल जा अघ वधाए अवाम खां जीअण जो बेहक़ खसियो पियो वञे। ग़रीबनि जो महांगाई सबबि गुज़ारो मुश्किल थी पियो आहे। हुक्मरान अवाम सां सचा न आहिनि। अवाम 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। शहबाज़ सरकार जे करे महांगाई ते कंट्रोल न कयो। जमायत इस्लामी महांगाई मार्च शुरू कंदी, हुकूमत जो घेरो तंग कयो वेंदो। वधीक ख़बर न्यूज़ लाइ विज़िट कंदा पैगाम न्यूज़।